मां अॼु सिंध जे शऊर खे ऐं सिंध जे उन गैरतमंद सिंधियुनि खे अपील थो करियां। हीअ सिंध जेका सदियुनि खां वठी करे क़ाइमु ऐं दाइमु आहे, हज़ारनि सालनि खां वठी करे सिंध पंहिंजे वजूद जे बका जे लाइ ऐं सिंध पंहिंजे हिकिड़े तक़दुस ऐं एतिराम जी बका जे लाइ तारीख़ी तौर ते विढ़ंदी रहंदी आई आहे। हिन वक़्तु सिंध जा धरती धणी पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ था सम्झनि। सिंध जूं मासूम प्रिया कुमारी जहिड़ा मासूम चेहरा सिंध मां अगवा था थियनि। कशमोर, कंदकोट, शिकारपुर, जेकबाबाद, घोटकी ऐं उहे इलाइक़ा जिते सिंधी हिंदुनि जे लाइ धरती तंग कई वई आहे, उन्हनि खे मुंहिंजी निमाणी गुज़ारिश आहे त सिंधी धरती जा असुलु वारिस आहिनि, सिंधी हिन धरती जा असुलु मालिक आहिनि। उन्हनि जे लाइ धरती खे तंग न करियो। मास्तर चंद्र चयो हुयो जॾहिं पाकिस्तान मां ठहियो ऐं सिंध मां वियो त हुन चयो त मूंखे 2 दफ़ा मौत आयो। हिकिड़ो दफ़ो जॾहिं मूं सिंध छॾी हुई उन वक़्तु मूंखे मौत आयो हुयो। ॿियो दफ़ो जॾहिं भारत में मुंहिंजो साहु रब जे हवाले थियो त उते मूंखे मौत आयो। सिंध इंतिहाई पाबोह ऐं मुहबत जी हिकिड़ी तख़लीक़ थियल शइ आहे। मुंहिंजा प्यारा साथियो, धरती जा वारसो, मुंहिंजा दीवान भाइरो, जिते तव्हांजो पघर वहंदो उते असांजो रतु वहंदो। असां तव्हां सां हर मोड़ ते गॾु आहियूं। तव्हां पंहिंजी धरती खां जुदा न थिजो। ऐं प्रिया कुमारी जन वटि बि आहे, रबे काइनात जो तव्हांखे कसम आहे, तव्हांखे रोज़े महशर जो कसम आहे, तव्हांखे सिंध जे सिंधु दरिया जो कसम आहे, तव्हांखे सिंध जे पाक जायुनि जो कसम आहे, तव्हांखे मस्जिद जो कसम आहे, तव्हांखे कलमी क़ुरान जो कसम आहे, तव्हांखे काबतुल्लाह जो कसम आहे, तव्हांखे दस्तगीर बादशाह पीर जो कसम आहे, तव्हांखे करबला जे उन इमाम हुसैन जी शहादत जो कसम आहे, ऐं तव्हांखे उन सभिनी अज़ीम हस्तियुनि जो कसम आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कसम आहे, कलंदर लाल शहबाज जो कसम आहे, त मुंहिंजी प्यारी न्याणी प्रिया कुमारी खे बाज़ियाब कयो ऐं उनखे पंहिंजे अबे अमर जे हवाले कयो। उनखे पंहिंजे घर ते अमन अमान सां वापसि करियो त जीअं असांजो सुकून, असांजो जेको आराम तबाह थी वियो आहे उहो वापसि अचे। मां तव्हांखे ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो करियां, मां तव्हांखे ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो करियां ऐं मां तव्हांखे पंहिंजो सिर ख़म करे अर्ज़ु थो करियां त मुंहिंजी न्याणी खे, सिंध जी न्याणी खे पंहिंजे अबे अमर जे हवाले करियो त असांजी रूह खे राहत मिले। महिरबानी।